इंडिया क्लब जे तत्वाधान में रात चेटी चंड जी जेकी अवां जे साम्हूं हिते कुछ ही क्षणनि में तव्हांजे हर्ष ऐं उत्साह सां प्रारंभ थींदी। हिनी शाम के संवारण में असांजे विच ॾाढा ही असांजा आदरणीय मेहमान जेके माननीय मुख्य अतिथि मान वारा कौंसिल जनरल ऑफ इंडिया टू दुबई आदरणीय श्री अनुराग भूषण साहब हिते उपस्थित आहिनि। हिकु ज़ोरदार ताड़ियूं तव्हां सभिनी जूं उन्हनि जे लाइ थी वञनि। और हिनी शाम के सपोर्ट कयो आहे असांजा इंडिया क्लब जा चेयरमैन आदरणीय श्री राम बख्शानी साहब, श्री सुनील सावलानी साहब, श्री मूरज मंगलानी साहब, श्री मंगनमल पंचोरिया साहब, श्री नारी सावलानी साहब, श्री वाशु श्रॉफ एम श्री अमरलाल हिंदुजा। काफ़ी स्पॉन्सर्स हिन आयोजन में पंहिंजो योगदान ॾिनो अथनि, सपोर्ट ॾिनो अथनि। असां सभिनि जो हिते तहे दिल सां शुक्रिया अदा कयूं था। निवेदन आहे रेस्पेक्टेड सिमन साहब वे आए। Thank you, Mr. Mahesh Mutlani. May I now request Mr. Bharat Chachera, General Manager of India Club, to please escort our chief guest, His Excellency Anurag Bhushan, the Consul General of India to Dubai, Mrs. Neeta Bhushan, Dr. Ram Baksani, Chairman of India Club, Mr. Muraj Maganmal, Board of Trustee, India Club, Mr. Vasu Shroff, Board of Trustee, India Club, Mr. Nari Savlani, Board of Trustee, India Club, and Mr. Maganmal Jetanan, Board of Trustee, India Club, to please come onto the side below the stage to light the traditional lamp. और माननीय मुख्य अतिथि महोदय, रेस्पेक्टेड श्री अनुराग भूषण साहब, जिनके कर कमलों से दीप प्रज्वलन हो रहा है और दीप आत्मसात करके कालापन उजियारा देता है औरों को। यही आशीर्वाद असांखे संतन जे माध्यम सां मिलदो रहियो आहे। अचो इहा असां सभिनी जे मथों साईं झूलेलाल जी कृपा आहे, सिंधियुनि जे मथों, कि दीप जे माध्यम सां असां सदैव ॿियनि खे रोशनी ॾींदा आहियूं, ॿियनि खे उजियारो ॾींदा आहियूं। अचो हिकिड़ो गीत तव्हांजे साम्हूं सरल रोशन एम जयश्री पायल भटीजा प्रस्तुत करे रहिया आहिनि। आंधीअ में जोत जगाइण वारा सिंधी, आंधीअ में जोत जगाइण वारा सिंधी। आंधीअ में जोत जगाइण वारा सिंधी, ऐं खाख के सोन बणाइण वारा सिंधी। जोत जगाइण वारा सिंधी, आंधीअ में जोत जगाइण वारा सिंधी, ऐं खाक के सोन बणाइण वारा सिंधी, ऐं खाक के सोन बणाइण वारा सिंधी। आंधीअ में जोत जगाइण वारा सिंधी, आंधीअ में जोत जगाइण वारा सिंधी, ऐं खाक के सोन बणाइण वारा सिंधी। आंधीअ में जोत जगाइण वारा सिंधी, आंधीअ में जोत जगाइण वारा सिंधी।
सभिनी जूं हल्कियूं हल्कियूं ताड़ियूं। शाह सचल सामीअ जे वरसे वारा, ओ शाह सचल सामीअ जे वरसे वारा, रस रस में वहे थी जिनजे सिंधु धारा, रस रस में वहे थी जिनजे सिंधु धारा। हू रहन मलीर में मारो अड़ा, ऐं झर जंगल में झांगियड़ा, हू रहन मलीर में मारो अड़ा, ऐं झर जंगल में झांगिया। पट पट के बाग बनाइण वारा सिंधी, पट के बाग लगाइण वारा सिंधी, ऐ खाक के सोन बनाइण वारा सिंधी, आंधीअ में जोत जगाइण वारा सिंधी, आंधीअ में जोत जगाइण वारा सिंधी। बंगाल में रहता है सिखता बंगाली, बंगाल में रहता है सिखता बंगाली, केरल में रहता है सिखता मलयाली, केरल में रहता है सिखता मलयाली, गुजरात में सिखता गुजराती, सब अमर सदा सिंधी जाती, सिंधी असानी निभाइण वारा सिंधी, सिंधी असानी निभाइण वारा सिंधी, ऐ खाक के सोन बनाइण वारा सिंधी, आंधीअ में जोत जगाइण वारा सिंधी, आंधीअ में जोत जगाइण वारा सिंधी। ऐ खाक के सोन बनाइण वारा सिंधी, आंधीअ में जोत जगाइण 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 वारा सिंधी। आयो लाल सभई चो झूलेलाल, बेड़ा ही पार। वाह भाई, ये ताड़ियूं इलाही घटि आहिनि, ज़ोरदार ताड़ियूं तव्हांजूं थी वञनि, छो जे कलाकार अदाकार सिर्फ़ु ताड़ियुनि जे लाइ ही तव्हांजे साम्हूं प्रस्तुत आहे। I now request Dr. Ram Baksani, Chairman of India Club, to please come on the stage to address the gathering. प्यारा भाउरो ऐं भेनरूं, नए साल जूं तव्हां सभिनी खे मुबारकूं हुजनि, चेटी चंड जूं वाधायूं हुजनि। कोशिशि कईसीं त जेको टाइम, जेको वक़्तु कार्ड में लिखियो होसीं उन मूजिबि चालू करियूं प्रोग्राम खे, पर अॼुकल्ह ट्रैफिक, पार्किंग, जेके ॻाल्हियूं अॻु में हुयूं ई कोन दुबई में, से एतिरियूं त वधी वियूं आहिनि जो हेॾी डिमांड हूंदे बि अञा सभु अची कोन सघिया आहिनि। सुबुह खां वठी माण्हुनि जा एतिरा फ़ोन पिया आहिनि पासुनि लाइ, किन खे पहुची सघियूं आहिनि, किन खे कोन पहुची सघियूं आहिनि, पर प्रोग्राम वक़्त ते शुरू करिणो ई हो, असां कयो आहे। दोस्तो, असांजे विच में असांजो मानवारो काउंसिल जनरल श्री अनुराग भूषण आहे ऐं संदसि धर्मपत्नी श्रीमती नीता, तोड़े उन जा 2 ॿार, पुट ऐं धीअ बि असां सां गॾु आहिनि। ऐं मां चाहींदुसि त
सिंधियुनि जे तरफ़ां, दुबई जे सिंधियुनि जे तरफ़ां उनजो अहिड़ो आदर सत्कार करियूं तारियुनि सां तो जो न सिर्फ़ु दुबई में माण्हुनि खे ॿुधण में अचे पर दिल्ली में बि ॿुधण अचे त सिंधी अहिड़े नमूने आजान करे सघंदा आहिनि। असांजे विच में दादी सुदेश ब्रह्मा कुमारी जी जेका यूरोप जी हेड आहे सा बि विच में आहे। असांखे ख़ुशी आहे जो जेतोणीकि ॾींहं ॿिनि लाइ आई आहे पर तंहिं विच में वक़्तु कढी असां वटि आई आहे। आपको भाव अनुराग जो जेको बैकग्राउंड आहे, अनुराग भूषण जो जेको बैकग्राउंड आहे हिकु अनोखो आहे। हक़ीक़त में जेका हिन खे क्वालिफिकेशन आहे एकेडमिक क्वालिफिकेशन उन मूजिबि त कंहिं वॾे कारोबार जो वॾी कंहिं इंडस्ट्री जो हेड थियणु खपंदो हुउसि। IIM अहमदाबाद जो ग्रेजुएट आहे, IIT कानपुर जो ग्रेजुएट आहे ऐं नौकिरी सरकारी पियो करे पर सरकार बि त हलाइणी आहे न ऐं सरकार जो हलाइणु कंहिं वॾे कारोबार खां वधीक आहे। भाउ अनुराग भूषण 1995 में फॉरेन सर्विस में गिरियो एंड टोक्यो बर्लिन मैं समझता हूँ आप जो मैं बोल रहा हूँ आप समझ तो रहे हो हा? अच्छा लगता है कि अपनी मादरी ज़बान में बात करें ना। तो ढाका बर्लिन टोक्यो में जुदा जुदा जवाबदारियों संभाले पछाड़ी में दिल्ली में इवन फॉरेन मिनिस्ट्री जी ट्रेनिंग विंग भी संभाली अथसि। जेके जेके डिप्लोमेट्स ॿाहिरि वञनि था उनखे ट्रेन करण में हिन जो वॾो हथु आहे ऐं हिते अचण खां अॻु में हिन जी पोजीशन हुई रीजनल पासपोर्ट ऑफिस में वो हेड हो। सुठी ॻाल्हि वॾी ॻाल्हि ऐं नई ॻाल्हि उहा आहे त संदसि जेका ज़ाल आहे नीता सा बि फॉरेन मिनिस्ट्री जी हिकिड़ी वॾी ऑफिशियल आहे ऐं थोरे ई वक़्त में ही जेकॾहिं पहिरियों नंबर दुबई में आहे माना काउंसिल जनरल आहे त हिन जी ज़ाल अबू धाबी में ॿियो नंबर हूंदी माना एम्बेसडर हेठां। तो इहो तमामु रेयर आहे त ज़ाल ऐं मुड़ुसु एॾियूं इम्पॉर्टेंट पोजीशन संभालीनि। दोस्तो सिंधियुनि खे हिन नमूने जो प्लेटफॉर्म ॾियण में असांजे दादा राम पंजवाणी जो वॾो हथु हो। काफ़ी साल अॻु में लोकमान्य तिलक कोशिशि कई त महाराष्ट्रियनि खे मराठनि खे गॾु करण लाइ गणेश उत्सव थियणु खपे त जीअं जॾहिं हिंदुस्तान आज़ादु थियो सिंधी विरहाङे खां पोइ लॾे हिंदुस्तान में आया त इहो राम पंजवाणीअ कयो त को प्लेटफॉर्म पैदा कयो वञे जिते सिंधी गॾिजनि त उहो चेटी चंड जो ई फंक्शन मौक़ो ॻोल्हे सभिनी सिंधियुनि खे गॾियईं जिते झूलण खे सुञाणप में आंदो वियो ऐं सॼी सिंधी जाति सम्झणु लॻी त असांजो इष्ट देव झूलन केरु आहे ऐं असीं उन जी कीअं पूॼा करियूं। कल्ह मां वेठो हुउसि हिकिड़ी शादीअ में ऐं उते अची ॻाल्हि निकिती। हक़ीक़त में ई अॻे हफ़्ते खां वठी इहा ॻाल्हि पई हले त जीअं असीं गणपति बाबा खे हर साल कंहिं न कंहिं नमूने पूॼूं था ऐं उन जो फंक्शन करियूं था त हर साल असीं चेटी चंड ॾींहुं झूलनि जी पूॼा हर कंहिं घर में थिए नंढी मूर्ति रखी असीं पूॼा करियूं पोइ उनखे विसर्जन करियूं पाणी में विझूं जीअं नंढी टही खे ख़बर पवे त असांजो इष्ट देव आहे ऐं इष्ट देव झूलेलाल आहे त इन कर में करणु खपे। भाई रिजूमल
अडनानी आहे अलाए कोन्हे हिते, पर कल्ह चयईं त मां जीअं गणपति बाबा जी पूॼा ऐं इहे फंक्शन रखंदो आहियां हर साल, हिन साल खां पोइ झूलेलाल जी बि मूर्तियूं ठाहे मां पूॼा कंदुसि। आहे या कोन्हे, पर उनखे तारियुनि सां असीं वेलकम करियूं इन ॻाल्हि जी। दोस्तो, इंडिया क्लब जंहिंजे साए हेठि अॼु ही प्रोग्राम थी रहियो आहे, उनखे 50 साल थिया। तव्हां के क्लब जा मेंबर आहिनि, के कोन्हनि, पर 50 साल पियो हले। त हिन प्रोग्राम जे हलंदे असां जेको हिकिड़ो किताबु काफ़ी टेबल बुक तयारु कयो आहे 50 सालनि जो, त उहो बि मां चाहींदुसि त असांजो प्यारो काउंसिल जनरल अनुराग भूषण उन जो विमोचन करे, उहो हुन खां पोइ कंदासीं। ऐं मां हाणे चाहींदुसि, अर्ज़ु कंदुसि असांजे प्यारे काउंसिल जनरल खे त अची असांखे 2 अखर न 4 अखर न 200-400 अखर ॿुधाए, त जॾहिं हिन जी स्पीच ॿुधंदा त सचुपचु तव्हांखे ॾाढो मज़ो ईंदो ऐं आनंद ईंदो। एंड विद दैट आई रिक्वेस्ट our dear Council General, Shri Anurag Bhujan, to come and address us. Thank you. Thank you, sir. प्यारा भावर और बहनों, नयो साल आयो आहे, तव्हां सभिनी खे वाधायूं, करोड़ करोड़ वाधायूं। लखन जो मूल त आहे कोन, करोड़ था दियारा पावन। Thank you. I'll switch over to English if you don't mind. Ramji said very kind words about me, about my being IIM Ahmedabad, IIT Kanpur. He's wondering why I joined government job. My wife is also wondering that. In fact, she tells me, we just had April 1st, she always tells me that April Fool Day is my day as well. So we all wondering what am I doing. But I think in my service, 2 good things have happened. I got married to a foreign service officer and I got posted to Dubai. Both things have been a great experience for me. Both of my postings have given me a lot of love, warmth, and affection. So if I have joined foreign service, I don't regret it. Let me tell you, I'm deeply, deeply honored to be invited here for your community celebrations. You know, when I got posted to Dubai, as is usually the case, you go around talking to your predecessors, those who have served in Dubai. All of those people told me 2 things. That you should keep whiskey and Sindhis close to you and you'll be very happy. Whiskey I'm not very fond of, but I'm getting increasingly fond of Sindhis, my friend from Sindhi community. I love their vibrance and enthusiasm. Everything that they have done has done with lot of enthusiasm, lot of energy, and they have enriched my life and that of other people in Dubai considerably. Just the other day, I was honored to be the chief guest of a fair organized by Bhatia community. I saw so many smiles, so many laughs, and such a communal spirit in one place I have not seen anywhere else. This is what I like about your community. This is the joie de vivre that I'm seeing in you people. I'm seeing the young generation, the old generation, they're all coming together and celebrating this culture. I do hope my brothers and sisters in India, I wish they have seen all that so that some of this spirit can go back to India as we celebrate our festivals. Friends, there we have many communities in India, but Sindhis have a very special place with Mother India. Sindhi community
is the forebearer of the Hindu civilization. With Takshila on the west and Gangetic plains in the east, this is the place where our civilization was born. And if some people say that Mohenjo-daro and the Sindhu culture was continuity, then you all are privileged to carry a tradition that is thousands of years long. This is something that I think the younger generation needs to appreciate, that they belong to a culture which is ancient and which is a mother culture for all of India. You are all also a community with a history full of bravery and courage. As you know, the Indian history is replete with invasions. But all the invaders, the first assault was borne by the Sindhi communities. They were the first one to bear the assault. And yet, despite the waves and waves of hordes of invaders, we have seen that your forefathers, your foremothers have kept their culture alive. Not only alive, but even vibrant. At the turn of our independence, it was a tragic incident that Sindhi community got dispersed all around the world. But what was lost for Sindh has been a gain for all the mankind. You all have brought prosperity, goodness, and your culture to all parts of the world, including India. And especially India. Because what would the politics be without Shri Ralkrishna Advani? What would the movies be if there was no Ramesh Sippy and no Sholay? And what would the law be without Ram Jethmalani and how entertaining politics he has made it to be? Dubai has not been left untouched by you all. In fact, the Sindhi community is the focal point around which the Dubai community has developed, prospered, and still revolves around. Friends, what is the mark of success of a community? It is when people start creating jokes around you. You know, when people started making jokes on Sikhs, we all know they did so well. And Punjab became one of the most prosperous state in India. When I was growing up, we all grew up hearing jokes on Sindhis. So can I tell you a joke, if you don't mind? That's my favorite joke. There was a Sindhi guy. He went to a newspaper ad man and said, you know, my chacha has passed away. I need to put an ad. So the ad man said, yes, yes, yes. So how much is the rate? He said 50 rupees per word. This guy says, no, no, it's too high. Well, I can't help it. Ad man says, okay, okay, put it. Chacha passed away. The ad man said, no, no, we accept only 6 words. This guy thought a long time and then said, okay, put it. Chacha passed away, Maruti on sale. With this, I think I must end my address. There is a lot of cultural event that will follow my address. But once again, I congratulate you all for such a nice event, for keeping your traditions alive, for bringing me here, and allowing my children and my wife to also partake a little bit of your culture. I hope this festival will inspire and educate the newer generation of your community. I congratulate the organizers for organizing such a fantastic program, and may Jhulelal bless all of us for this new year, and may this tradition continues. Thank you. Thank you, Your Excellency. वाह, रेस्पेक्टेड भूषण साहब के लिए तालियां बड़ी कम है, क्योंकि माननीय श्री अनुराग भूषण साहब, जिन्होंने हृदय में सिंधियत रग रग में बसी हुई है, आई रेस्पेक्ट यू सर। एक कवि ने बहुत अच्छी बात कही है जो मैं आपको समर्पित कर रहा हूं
कि नज़र झुका के भी आप दिल लूट लिया करते हैं, नज़र झुका के भी आप दिल लूट लिया करते हैं। ईश्वर ने क्या खूब अदा दी है आपको सादगी देकर। ये मेरी नज़रों का कसूर है या आंखों की गुस्ताखी है कि मैं जिधर भी नज़र घुमाता हूँ अनुराग भूषण नज़र आते हैं, अनुराग भूषण नज़र आते हैं। उर्दू में तो मैंने आपको शायरी दी है, वैसे सिंध जो अगर फ़कीर हुजे आ, सिंध जो अगर शायर हुजे आ, तो वो ये चया कि अव्हां जे दिल जी कसम असां अव्हां के दिल लींदासीं, अव्हां जे दिल जी कसम। भाभी जी सुन रही है ना? ओके। अव्हां जे दिल जी कसम असां अव्हां के दिल लींदासीं, तव्हां वठो न वठो दिल हथ में खणी असां अव्हां जे घर ईंदासीं, घर ईंदासीं। हेतिरे प्यारे अल्फाज में, प्यारे शब्दनि में आदरणीय श्री अनुराग भूषण जंहिं सिंधियत जे प्रति पंहिंजी भावना जो इज़हार कयो। दुबई में जेतिरा बि असांजा सिंधी भाइर वेठल आहिनि, मां वरी चाहींदुमि कि हिकु ज़ोरदार प्रेम भरियूं ताड़ियूं असांजे रेस्पेक्टेड माननीय मुख्य अतिथि महोदय लाइ। ऐं झूलण जो आशीर्वाद मान वारे मुख्य अतिथि महोदय खे सिंध जी हुनी रवायत सां, उन संस्कृति सां पाखर और श्रीफल माननीय मुख्य अतिथि महोदय लाइ और आशीर्वाद गड में आदरणीय भाभी साहब लाइ भी पाखड़, श्रीफल और मिसरी यह सिंध जी रवायत है, सिंध जी संस्कृति है। और आशीर्वाद भी असांजा झूलण साईं ॾेई रहिया आहिनि। I now request the chairman of India Club, Dr. Ram Baksani, to kindly escort our chief guest, His Excellency Anurag Bhushan, the Consul General of India to Dubai, to please come on stage for the launch of the 50th anniversary coffee table book. एक बुक जो विमोचन इते थियणो आहे मान वारे मुख्य अतिथि महोदय जे कर कमलन सां। एम इंडिया क्लब जे चेयरमैन माननीय श्री राम बख्शानी साहब, सर प्लीज। निवेदन आहे बुक, वेरी गुड। 50 साल के अवसर ते यह बुक चेयरमैन साहब माननीय मुख्य अतिथि महोदय जे कर कमलन सां, वेरी गुड, गिव ए बिग हैंड। शुरू को आखिरी ताईं जेतिरा भी असांजा सिंधियत जे प्रति जेके ॿाहिरि वेठल आहिनि, ज़ोरदार ताड़ियूं, छो जे 50 साल के अवसर ते यह बुक लॉन्च थी रही है माननीय श्री अनुराग भूषण के कर कमलों से। Ladies and gentlemen, please put your hands together and welcome on stage Mahesh Mutlani. सभई चो जय झूलेलाल। और दुबई वारा अञा जोर सां चो जय झूलेलाल। छो जे दुबई जी एतरी प्यारी संगत, एतरी सुहिणी संगत जेकी सिंधियत के एतरे सुठे रूप में संभाले करे वेठी आहे। असां तव्हां खे नमन था कयूं, असां तव्हां खे सलाम था कयूं, असां तव्हां जो वेलकम कयूं था। छो जे अॼु जे इन दौर में, भौतिकवाद जे दौर में सिंधियत जे प्रति एॾा असांजा ॿाहिरि आदरणीय श्री बख्शानी साहब, असांजा हिते वेठल सभई वॾेरा, परम आदरणीय दादी साहब, ओम शांति। हिकिड़े शायर चयो आहे कि बिना प्यार वारे खे प्यार भला केरु ॾींदो आहे, बिना प्यार वारे खे प्यार भला केरु ॾींदो आहे, मुसीबत में कंहिंखे सहारो भला केरु ॾींदो आहे। हे त महर आहे दुबई वारी संगत जे मथों, वरना हिन दौर में सिंधियत के एतिरो सुठो किनारो भला केरु ॾींदो आहे, केरु ॾींदो आहे। दुबई वारा ऐं अचो, इहा शाम झूलेलाल जे नाम इंडिया क्लब जे तत्वाधान में रात चेटी चंड जी, जंहिंमें इंडिया जा ॾाढा ई प्यारा कलाकार अवां जे साम्हूं धीरे धीरे ही सही
संगीत जी हुन लहरिन में तव्हां के भजनन के माध्यम से उत्कर्ष दिवाईंदा असां निवेदन था कयूं। ॾाढी प्यारी कलाकार जयश्री पायल भटीजा ज़ोरदार ताड़ियुनि सां तव्हां उन्हनि खे वेलकम कयो। जयश्री पायल भटीजा जेकी विशेष रूप से असांजे परम आदरणीय मास्टर चंदर साहब के सुपुत्र महेश चंदर को शिक्षा वठी करे उन्हनि जा मिठा भजन काफ़ी राग में और कलामनि के माध्यम से सभिनी सिंधियुनि के रिझाए रही है। ॾाढी मधुर आवाज़ विश्व के अनेक देशन में इन्हनि जो परफॉर्मेंस थी रहियो आहे और दुबई में भी पहिरियों भी इते प्रोग्राम ॾेई चुकी है और ॾाढी खिलंदड़ मुस्कुराईंदड़ तव्हांजे साम्हूं एक दफ़ो ज़ोरदार ताड़ियों हिकिड़ो भजन तव्हांजे साम्हूं। चेटीचंड जूं करोड़ करोड़ वाधायूं। And I'm thankful to Mr. Bakshani and Mr. Bharat Chachra of India Club to have invited me here. I think this is the first Chetichand program of Dubai as far as I remember. And I hope you will enjoy my singing. Thank you. शुरू कंदसि बेवस जे कलाम सां। सिंध मुंहिंजी अम्मा सूंह तुंहिंजे मथां छा लिखी छा लिखां छा लिखी छा लिखां। सिंध तुहिंजो सिंध तुहिंजो शान सिंध तुहिंजो शान सिंध तुहिंजो शान छा गाए छा गाया तुहिंजी पाक पिणीअ खे तुहिंजी पाक पिणीअ खे तुहिंजी पाक पिणीअ खे सुरमो करे पाया नची नीहु निभाया ओ नची नीहु निभाया निर्मल वॾे नाज़ सां हो जीवे हो जीवे हो जीवे थोड़ा मॉनिटर में बाजा बढ़ाइएगा प्लीज। सिंध मुहिंजी अम्मा सिंध मुहिंजी अम्मा सूंह तुहिंजी मथां छा लिखी छा लिखां छा लिखी छा लिखां छा लिखी छा लिखां छा लिखी छा लिखां सिंध मुहिंजी अम्मा सिंध मुहिंजी अम्मा सूंह तुहिंजी मथां छा लिखी छा लिखां छा लिखी छा लिखां छा लिखी छा लिखां छा लिखी छा लिखां। हिकु कलम हिकिड़ो मां हिकु कलम हिकिड़ो मां कीअं पूरो पवां छा लिखी छा लिखां छा लिखी छा लिखां छा लिखी छा लिखां छा लिखी छा लिखां।
हर हर ॼमा खीर तुही जो पिया वीर तुही जो थिया वीर तुही जो थिया छालिकी छालिका छालिकी छालिका छालिकी छालिका छालिकी छालिका हिक कलम हिकड़ो मां कीअं पूरो पवां छालिकी छालिका छालिकी छालिका छालिकी छालिका छालिकी छालिका असुर जो उथी जंड थी अॼु बि जो टे असुर जो उथी जंड थी जागरम खीर में पई गॾे खंड थी जागरम खीर में पई गॾे खंड थी हुन सुहागिण खे मां कीअं न सजदो कयां कीअं न सजदो कयां छालिकी छालिका छालिकी छालिका हिकु कलम हिकिड़ो मां कीअं पूरो पवां छालिकी छालिका छालिकी छालिका छालिकी छालिका छालिकी छालिका सिंध मुंहिंजी अमां सिंध मुंहिंजी अमां सूंह तुंहिंजी मथां छालिकी छालिका छालिकी छालिका छालिकी छालिका छालिकी छालिका छालिकी छालिका छालिकी छालिका अचो त तव्हांखे अनाउंसर जीअं ॿुधायो आहे तव्हांखे कुझु चवणो कि मां महेश चंद्र खां सिखी रही आहियां त ज़रूरु मास्टर चंद्र जा त कलाम थींदा ई थींदा त अचो त झूलेलाल जो मौक़ो आहे त झूलण मस्तनि जा कम पाण करे न त केरु निमाणनि ते नज़र धरे झूलण मस्तन जा कम पाण करे झूलण मस्तन जा कम पाण करे न त केरु निमाणनि ते नज़र धरे झूलण मस्तन जा कम धरे
मौज ऐं मस्ती मल्हाईंदा आहिनि। जीअं अॼु चेटीचंड जो मेलो आहे त मौज ऐं मस्ती त आहे ई। दुनिया रंग ज़माने मां छा ॼाणनि, मौज अलसी था माणनि, को ग़म कॾहिं न कनि, ग़म कॾहिं न कनि, ख़ुशि दिल था रहनि, ग़म कॾहिं न कनि, ख़ुशि दिल था रहनि। दुनिया जी झंझट खां भॼन परे, मौला मस्तनि जा कम पाण करे, झूलण मस्तनि जा कम। ओ मुंहिंजा सुहिणा, ओ मुंहिंजा डोलिया, ओ मुंहिंजा जानी, ओ मुंहिंजा सुहिणा, ओ मुंहिंजा डोलिया, ओ मुंहिंजा जानी। हिकिड़ी ज़ोरदार ताली असांजे म्यूज़िशियन्स लाइ। बैग ते सतीश भाई, ढोलक ते दीपक भाई ऐं कीबोर्ड ते अलकेश भाई, जंहिंखां सवाइ ही प्रोग्राम न थी सघे हा। ऐं असांजा तमामु सुठा एंकर मिस्टर मोटलानी साहिब। आहे मौज दरिया में भी पाण मला, दिख तीर मिसाणी आहे अला।
ज़ोरदार ताड़ियूं तव्हां सभिनी जूं। शुरू खां आख़िरी ताईं साईं पंहिंजनि जा कम पाण करे, न त केरु निमाणनि ते नज़र धरे। ॾाढो ई प्यारो भजन तव्हांजे साम्हूं रिस्पेक्टेड जय श्री पायल भटीजा। भूषण साहब, आपने बहुत ही अच्छा जोक हमें बताया सिंधी के ऊपर। सिंधी लोग बड़े पॉजिटिव होते हैं और तहाँ सबनी के आप सबको मालूम है कि सिंधियों ने काफ़ी मेहनत करके इस मुकाम पे पहुंचा है। स्वार्थ, स्वाभिमान इनकी पूंजी है जो दे आर डिज़ायरिंग। मैं आपको एक बहुत अच्छी बात बता रहा हूँ कि एक घर में ऊपर सिंधी का परिवार रहता था और नीचे एक मारवाड़ी का परिवार रहता था। मारवाड़ी और सिंधी दोनों ही कौम बिजनेसमैन हुआ करती है, जो एक एक पैसे का ख्याल रखती है। तो नीचे मारवाड़ी लड़के का इश्क सिंधी की लड़की से हो गया, तो उन्होंने कुछ दिन में आपस में सेट किया कि जब हमारे मम्मी पापा बाहर जाएंगे तो हम एक दूसरे से मिलेंगे। तो सिंधी लड़की ने कहा कि ठीक है, जब मेरे मम्मी पापा बाहर जाएंगे तो मैं एक कॉइन फेंकूंगी, तब तुम ऊपर आ जाना। और कुछ दिनों बाद ऐसा एक दिन आया, एक कॉइन की आवाज आई। वो मारवाड़ी लड़का 3 घंटे बाद ऊपर पहुंचता है। तो किसी ने उनसे पूछा 3 घंटे? बोले मैं ठहरा मारवाड़ी, इश्क तो होते रहेगा, मैं उस सिक्के को ढूंढ रहा था जो तुमने फेंका था। तो सिंधी लड़की ने भी क्या जवाब दिया, ये तालियां बड़ी कम होगी। तो सिंधी लड़की ने कहा कि तू अगर मारवाड़ी का बच्चा है तो मैं भी सिंधी की लड़की हूं। मैंने कॉइन को धागे के साथ बांध के नीचे फेंका था, जैसे आवाज आई मैंने बाहर खींच लिया। गिव ए बिग हैंड फॉर ऑल सिंधीज। थैंक यू भाई। जेको न खिलियो हुजे उनके 500 रुपए जो पुरस्कार आए। थैंक यू। ऐं अचो हिकिड़े ॿी गीत में बस हीअं ई खिलंदा रहंदासीं, पाण हीअं ई मुस्कुराईंदा रहंदासीं। कोई भी दिमाग में पंहिंजे टेंशन न हुजे, छो जे पाण झूलण साईं जे चरणनि में वेठा हूं। एतिरो प्यारो आयोजन असांजे आदरणीय श्री राम बख्शानी साहब, श्री वासुदेव श्रॉफ साहब, आदरणीय श्री नारी सावलानी साहब, आदरणीय श्री मंगनमल जेठानंद जी, इन्हनि लाइ बि ज़ोरदार ताड़ियूं तव्हां सभिनी जूं। छो जे आयोजन में समर्पण असांजे सभिनीनि वॾनि जो आहे जेके साम्हूं वेठा आहिनि। ऐं अचो हिनी जोक खां पोइ असां निवेदन था कयूं द मास्टर द सिंगर सरल रोशन। मैं निवेदन करता हूं सरल जी, आप जोरदार तालियों से यहाँ पे आए। सरल रोशन जिन्होंने हिंदी फिल्मों में प्लेबैक सिंगर में आवाज़ दी है, अनेक देशों में इन्होंने अपनी परफॉर्मेंस दी है। हिंदुस्तान की मशहूर गायिका अलका याग्निक के साथ इन्होंने 17 कंसेप्ट किए, जिन्होंने विदेश में भी उनके साथ भ्रमण किया। और बड़ी खुशी की बात है कि विगत दिनों बम्बई में सहयोग फाउंडेशन MDD चैनल वालों ने उन्हें बेस्ट सिंधी सिंगर का अवार्ड भी दिया है। तो क्यों ना एक जोरदार तालियां सरल रोशन। गिव अ बिग हैंड। मां तहे दिल सां शुक्रगुज़ार आहियां इंडिया क्लब जो ऐं असांजे दादा राम बख्शानी साहब जो, जिन्हनि मूंखे हिन साल चेटीचंड ते मौक़ो ॾिनो हिते परफॉर्म करण जो। ऐं सभिनी खे मां चाहींदुसि सभई ज़ोरदार ताड़ियूं वॼायो चेटीचंड जूं लख लख वाधायूं। भई लख लख वाधायूं वाधायूं वाधायूं। वाह वाह। महेश भाई आप कहाँ चले गए? वाह वाह।
मां चाहींदुसि महेश मोटलाणी लाइ बि ज़ोरदार ताड़ियूं वॼायो। वैसे हिन खे चयो वियो आहे कि भाई हिंदी में भी ॻाल्हाइजांइ, तो महेश भाई मैं भी हिंदी में कुछ अर्ज करूं हमारी ऑडियंस के लिए। बिल्कुल बिल्कुल। ताजी अगर इजाजत हो जाए मां हिंदी में ॻाल्हायां, हाँ, शेर ॿुधायां? सर भी बैठे हैं। किसी शायर ने लिखा है, आपकी वाह वाह मुझे चाहिए होगी, कि जब दवा से बात न बने तो दुआ से बात बनती है। क्या बात। वाह वाह तो करिए, थैंक यू। कि जब दवा से बात न बने तो दुआ से बात बनती है, जब झूलन साईं जैसे मुर्शिद हमें मिल जाए तो खुदा से बात होती है। क्या बात। तो आज हम सब यहाँ बैठे हैं केवल मात्र नाम के लिए नहीं, कि जाना है सिंधी समाज का प्रोग्राम अटेंड करना है, हम पर रहमतें बरस रही है उस साईं की, ये याद रखिए। त अचो सभई मिली करे छा चवंदासीं। पहिरें मां तव्हां सबके सुर में चेटी चंडी वाधायूं ॾियां। अंकल जी, सभिनी के चेटी चंड जूं वाधायूं वाधायूं वाधायूं। साईं झूलण शाह, साईं झूलण शाह, साईं झूलण शाह, आही घोटन संदो घोट, जेके लड़ लंघी आया, तिनखे काई न ॾींदे खोट। दर्द वंदन जी रपोट, साईं दाखिल कंदे दरबार में। हाणे सभिनी जी ताड़ियुनि सां गॾु। सदके सदके लाल झूलण, झूले झूले लाल झूलण, सदके सदके लाल झूलण, झूले झूले लाल झूलण। सेवण जा शाहबाज लाल साईं, सिंधड़ीअ जा सरदार झूलण। वसी थो सब जे अंदर, झूलण दिल दिल जे अंदर, वसी थो सब जे अंदर, झूलण दिल दिल जे अंदर। सदके सदके लाल झूलण, झूले झूले लाल झूलण। सेवण जा शाहबाज लाल साईं, सिंधड़ीअ जा सरदार झूलण। दमादम मस्त कलंदर, वसी तो सब जे अंदर, झूलण दिल दिल जे अंदर, वसी तो सब जे अंदर। भाई ताड़ियों बाबा एवरीबॉडी। लाल उडेरो तुझो नालो, लाल उडेरो तुझो नालो, सिकवारन खे तुझो सहारो, सिकवारन खे तुझो सहारो। आलम जा आधार लाल साईं, सिंधड़ीअ जा सरदार झूलण। दमादम मस्त कलंदर, वसी थो सब जे अंदर, झूलण दिल दिल जे अंदर, वसी थो सब जे अंदर। वाह वाह।
झोली खाली आया सवाली हो झोली खाली आया सवाली झोली खाली आया सवाली भर तू दूल्हा जग जावाली भर तू दूल्हा जग जावाली बेड़ो कर तू पार लाल साई सिंधड़ीअ जा सरदार झूलण वसी थो सब जे अंदर झूलण दिल दिल जे अंदर वसी थो सब जे अंदर झूलण दिल दिल जे अंदर सदके सदके लाल झूलण झूले झूले लाल झूलण सेवण जा शाहबाज लाल साई सिंधड़ीअ जा सरदार झूलण वसी थो सब जे अंदर झूलण दिल दिल जे अंदर वसी थो सब जे अंदर झूलण दिल दिल जे अंदर वसी थो सब जे अंदर झूलण दिल दिल जे अंदर वसी थो सब जे अंदर झूलण दिल दिल जे अंदर वसी थो सब जे अंदर झूलण दिल दिल जे अंदर वसी थो सब जे अंदर ला 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 हो वसी थो सब जे अंदर झूलण दिल दिल जे अंदर वसी थो सब जे अंदर झूलण दिल दिल जे अंदर वसी थो सब जे अंदर झूलण दिल दिल जे अंदर वसी थो सब जे अंदर झूलण दिल दिल जे अंदर वसी थो सब जे अंदर झूलण दिल दिल जे अंदर शुक्रगुजार आए क्या बात। एक मिनट ट्रांस डांस हे वरी तव्हांजे साम्हूं प्रस्तुत थींदा। सरल रोशन जी इन पहिरीं प्रस्तुति खां पोइ असां वरी उन्हनि सां निवेदन था कयूं ॾाढो ई प्यारो गीत तव्हांजे साम्हूं प्रस्तुत करण लाइ। पर महेश भाई सभिनी को पुछो तो सही गाने में आनंद आयो मज़ो आयो तव्हांखे त हिकु दफ़ो ज़ोरदार ताड़ियूं महेश भाई लाइ कलाकारनि लाइ वॼायो। वाह वाह भाई भाई हींअर सिंधी दुबई वासियुनि खे ॾिसी करे वाह वाह जेतिरो लाइट जी वजह सां मूंखे वधीक नज़रनि त नथा पर न उहे असां सभिनी खे पर घणी ॾिसनि था। तादाद में वेठा आहिनि साईं ॾाढी असां तादाद में वेठा आहिनि लखनि जी तादाद में आहिनि। ऐं हिननि जो झूलण साईं लाइ मोहबत ॾिसी प्रेम ॾिसी मुंहिंजी दिलि छा चए थी वाह वाह हिकिड़े मिंट में इन्हनि सां मुंहिंजी दिलि लॻी वई आहे साईं। बिल्कुलु बिल्कुलु 5 मिंट में दुबई वासियुनि खे ॾिसी करे सची पची हिते वाशू श्रॉफ अंकल वेठा आहिनि मां अंकल जी जय झूलेलाल चवंदुसि तव्हांखे बि शायदि ऐं तव्हांजी हिकिड़ो ॾाढो दिलि सुहिणो कलाम आहे महेश भैया तव्हांजी दिलि लॻी आहे इन जे लाइ सिंध जो ॾाढो ई प्यारो शाइर उहो शायदि ईअं चए थो कि दिलि चवे थी ओ पिरी दिलि चवे थी ओ पिरी तूं मुंहिंजे साम्हूं हुजी मां रुगो तोॾे ॾिसां तूं रुगो मूं ॾे ॾिसी तूं रुगो मूं ॾे ॾिसी। अचो दिलि जूं ॻाल्हियूं सरल रोशन तव्हांजे साम्हूं हिकिड़े ॿिए गीत लाइ बिल्कुलु ई रेडे। हींअर हिन संगत लाइ छा चवंदुसि साजण तुंहिंजी सिक में मां त सिकां सारो ॾींहुं ओ साजण तुंहिंजी सिक में मां त सिकां सारो ॾींहुं मोहब्बत आहे मींहुं जेका रोज़ वहाया नेणनि मां सिक सजण ऐं सूर सिक
सजण ऐं सूर टेई अखर हिकड़ा बियो मिड़ो ई कूड़ जेस कहु जे सजण न मिले। ये लाइन दुबई वासियुनि लाइ। हो लगिया लगिया दिल तो सा लगिया, लगिया लगिया दिल तो सा लगिया, सुना तोखे कड़ी खबर मिठा तोखे कड़ी खबर। लगिया लगिया दिल तो सा लगिया, लगिया लगिया दिल तो सा लगिया, सुना तोखे कड़ी खबर मिठा तोखे कड़ी खबर, सुना तोखे कड़ी खबर मिठा तोखे कड़ी खबर। वाह वाह हे हे हे। बैठो सामो हुजी तोखे ॾिसंदो रहां, बैठो सामो हुजी तोखे ॾिसंदो रहां, तोखे ॾिसंदो रहां ऐं खिलंदो रहां, तोखे ॾिसंदो रहां ऐं खिलंदो रहां। चरिया चरिया दिल तो ले चरिया, चरिया चरिया दिल तो ले चरिया, सुना तोखे कड़ी खबर मिठा तोखे कड़ी खबर, सुना तोखे कड़ी खबर मिठा तोखे कड़ी खबर। भाई तव्हांजूं हल्कियूं हल्कियूं ताड़ियूं थी वञनि। वाह वाह हे हे। वाह मां वाह। कंहिंखे घर जी लॻल कंहिंखे पर जी लॻल, कंहिंखे घर जी लॻल कंहिंखे पर जी लॻल, मूंखे तुंहिंजो कसम सुना तुंहिंजी लॻल, मूंखे तुंहिंजो कसम सुना तुंहिंजी लॻल। कंहिंखे घर जी 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 घर जी, कंहिंखे घर जी लॻल कंहिंखे पर जी लॻल, कंहिंखे घर जी लॻल कंहिंखे पर जी लॻल, मूंखे तुंहिंजो कसम सुना तुंहिंजी लॻल, मूंखे तुंहिंजो कसम सुना तुंहिंजी लॻल। हलिया हलिया वरी तूं हलिया, हलिया हलिया हींअर चलो चलो हींअर मां ॾिसां पियो हिते असांजी आंटी ॾाढो एंजॉय करे थी, हिननि लाइ ज़ोरदार ताड़ियूं वॼायो। वाह 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 आंटी जी, आंटी ना वेरी अम्मा। नाइस वेरी नाइस। ईअं ई अगरि असां दिलि सां ॿुधंदासीं न कहिड़ो बि गानो त असांखे दिलि सां वणंदो साईं। तव्हां ॾाढो एंजॉय था कयो, ताड़ियूं था वॼायो। वेरी गुड। त हाणे मां तव्हां लाइ चवंदुसि। लगिया लगिया दिल तो सा लगिया, लगिया लगिया दिल तो सा लगिया, सुना तोखे कड़ी खबर मिठा तोखे कड़ी खबर, सुना तोखे कड़ी खबर मिठा तोखे कड़ी खबर। वाह वाह। सवाइ तोखां मिठा मुंहिंजी कान सरे, सवाइ तोखां मिठा मुंहिंजी कान सरे, तोखे अर्ज़ तो करियां मुरां थी न परे, तोखे अर्ज़ तो करियां मूंखां थी न परे। सवाइ तोखां मिठा मुंहिंजी कान सरे, सवाइ तोखां मिठा मुंहिंजी कान सरे, तोखे अर्ज़ तो करियां मूंखां थी न परे, तोखे अर्ज़ तो करियां मूंखां थी न परे। चरिया चरिया दिल तो ले चरिया, चरिया चरिया दिल तो ले चरिया, सुना तोखे कड़ी खबर मिठा तोखे कड़ी खबर, सुना तोखे कड़ी खबर मिठा तोखे कड़ी खबर। लगिया लगिया दिल तो सा लगिया, लगिया लगिया दिल तो सा लगिया, सुना तोखे कड़ी खबर मिठा तोखे कड़ी खबर, सुना तोखे कड़ी खबर मिठा तोखे कड़ी। लगिया लगिया दिल तो सा लगिया, लगिया लगिया दिल तो सा लगिया, सुना
तोखे कहिड़ी ख़बर मिठा तोखे कहिड़ी ख़बर सुना तोखे कहिड़ी ख़बर मिठा तोखे कहिड़ी ख़बर क्या बात है। सुना तोखे कहिड़ी ख़बर मिठा तोखे कहिड़ी ख़बर सुना तोखे कहिड़ी ख़बर मिठा तोखे Very कहिड़ी good. ख़बर सुना तोखे कहिड़ी ख़बर मिठा तोखे कहिड़ी सुना तोखे कहिड़ी ख़बर क्या महेश बात। भाई हिकु दफ़ो इंडिया में इहो गानो मां इहो कलाम पेश कयां पियो Very हिकिड़ो good. काको आयो वाह वाह। मूंखे काके चईं सरल भाई तूं घड़ी घड़ी पुछे थो कहिड़ी ख़बर तूं मूंखे ॿुधाए छा ख़बर आहे भाई हीअं पियो चए काको त हाणे इन्हनि खे तव्हां ॿुधायो दिलि लॻी वई भाई आहे तव्हांजे गीत ॿुधी करे अम्मा खे पुराणा ॾींहं यादि अची विया। पूरे शिद्दत सां पूरे हर्ष सां तव्हां पूरे गीत में नृत्य करो पिया पूरो झूमो पिया। हिकु दफ़ो अम्मा लाइ ज़ोरदार ताड़ियूं थी वञनि। अम्मा हिकिड़ो एतिरो मिठो शब्द आहे सिंध जो छो जे और सिंधी हमेशह पॉजिटिव हूंदो आहे। हिकु दफ़ो दिल्ली में पाकिस्तान जी सिंध जी हिकु फैमिली लथी दिल्ली में स्टेशन को ॿाहिरि आई ऐं ऑटो में वेहण लगी ऑटो रिक्शा में ऑटो वारे के चएसि थी भैया हमको फतेहपुरी जाना है ले चलोगे तो ऑटो वारो चएसि तो क्यों नहीं ज़रूर ले चलेंगे। तो जीअं ही उनमें वेहण लगी तो ऑटो वाले के चएसि थी भैया जरा देख के ऑटो चलाना हम पहली बार ऑटो में बैठ रहे हैं। तो ऑटो वालो चएसि तो बहन चिंता मत करो मैं भी पहली बार ऑटो चला रहा हूँ। और अक्सर पॉजिटिविटी हिनी खे ही चोंबी आहे हमेशा पॉजिटिव रहणो खपे। जीअं असांजी आदरणी अम्मा हिकिड़े गीत ते पंहिंजो नृत्य पूरो झूमी करे पंहिंजे उत्साह खे तव्हां प्रदर्शित कयो। आई रेस्पेक्ट यू तव्हांखे तव्हांजे चरणनि में नमन आहे तव्हांजो आशीर्वाद हुजे। ऐं उहे बि काफ़ी माण्हू काफ़ी जेंट्स भी पंहिंजी वाइफ सां इलाही प्यार कंदा आहिनि। केरु केरु कंदो आहे हथ मथे करे सची में ॿुधाइजो ईअं न कि ज़बरदस्ती। छो जे असां वटि हिकिड़ो दोस्त आहे हुनजी घरवारी थोड़ी मोटी आहे थोड़ी सी वधीक न हुनखो मोटी आहे। त हुन जी ॻाल्हि मां ॿुधायां थो हो केतिरो प्यार कंदो आहे इहा मां तव्हांखे कविता जे माध्यम सां ॿुधायां थो कि सुबह सुबह किसी ने हमारा दरवाजा खटखटाया। सुबह सुबह किसी ने हमारा दरवाजा खटखटाया दरवाजा खोला तो यमराज को पाया। दरवाजा खोला तो भाई जंहिंजी घरवारी मोटी आहे उहो ध्यान सां ॿुधे। सुबह सुबह किसी ने हमारा दरवाजा खटखटाया दरवाजा खोला तो यमराज को पाया। यमराज बोला हमें तुम्हारे प्राण चाहिए जस्ट। यमराज बोला हमें तुम्हारे प्राण चाहिए जस्ट। हमने अपनी मोटी बीवी को आगे किया और कहा लेडीज फर्स्ट। त कॾहिं कॾहिं ईअं बि थींदो आहे अचो पायल जयश्री भटीजा जी असां सां निवेदन आहे अचो हिकिड़ो ॿियो कलाम तव्हां पेश कयो उनको पोइ बसि ईअं ई खिलंदा रहंदासीं पूरे शिद्दत सां। कंहिंखे बि दिमाग़ ते टेंशन वठण जो अधिकार कोन्हे छो जे पाण सभु 84 लख जीवन में श्रेष्ठ जीव इंसान आहियूं कि न आहियूं कि न बिल्कुलु आहियूं। शास्त्र भी चवंदा आहिनि कि वी आर 84 लख जीवन में श्रेष्ठ जीव इंसान हूंदो आहे। अगर उहो ही मथे ते लकीरां खणी साम्हूं वेठो हुजे त बाक़ी जीवन जो छा हाल हूंदो। त बी फ्रे बी हैप्पी गिव अ बिग हैंड फॉर योर सेल्फ। सभु पंहिंजे लाइ ज़ोरदार ताड़ियूं। ऐं अचो जयश्री पायल भट्टीजा तव्हांजे साम्हूं हिकिड़ो ॿियो गीत ॿियो कलाम खणी करे और हिननि जी मुस्कुराहट क्या बात है। पायल जी आपकी मुस्कुराहट पे हम 2 लाइना बोलने चाहते हैं। बोलूं या उनका माइक जरूर। कि आपकी मुस्कुराहट ने हमें बेहोश कर दिया। तव्हां सब ताड़ियों तो वजायो छो जे तव्हांजी तरफों मां पायल के चवां तो हाँ दुबई वारनि जी तरफों ओके कि आपकी मुस्कुराहट ने हमें बेहोश कर दिया। हमें जब होश आया तो आपने फिर मुस्कुरा दिया। थैंक यू। जोरदार ताड़ियों दुबई वारा
पायल भटीजा लाइ अचो हिकु ॿियो कलाम तव्हांजे साम्हूं। सरल हाणे तव्हांजे अॻियां ॻायो लॻी आहे दिलि तोसां लॻी आहे, त उन खां पोइ ॿियो कदम छा आहे कि मां कीअं रिझायां तोखे, कीअं परचायां, ॾस कोन्ह। वेरी गुड। साहिब तुझी साहिबी 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 ओ साहिब तुझी साहिबी अजब डिठी सूह पन बुड़ी पाताल में पन बुड़ी पाताल में पत्थर तारी तू पन बुड़ी पाताल में पत्थर तारी तू जे घर अची मूं त मिड़ियो ई माल लहां कीअं रिझायां तोखे कीअं परचायां कीअं रिझायां मां कीअं परचायां हो कीअं रिझायां तोखे कीअं परचायां ॾस कोन्ह कीअं रिझायां तोखे कीअं परचायां ओ कीअं रिझायां ओ कीअं परचायां तोखे कीअं रिझायां मां कीअं परचायां ॾस कोन्ह कीअं रिझायां तोखे कीअं परचायां कीअं रिझायां मां कीअं परचायां तोखे कीअं रिझायां ॾस कोन्ह पर ताड़ियूं नथियूं अचनि तव्हांजूं या थिया मोमिन पाक निमाज़ी जंहिंमें जान पर तू थी राज़ी जान जोड़ाया ओ जान जोड़ाया मां जान जोड़ाया किन सिरड़ो निवाया जान जोड़ाया ओ जान जोड़ाया किन सिरड़ो निवाया दस कोन्ह कीअं रिझायां तोखे कीअं परचायां दस कोन्ह
नस को ना किए रिझाया तोखे किए परचाया किए रिझाया ओ किए परचाया तोखे किए रिझाया मां किए परचाया नस को ना 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 क्या वेरी गुड वाह भाई पायल भटीजा जी तव्हांजे साम्हूं आहे हुननि खे हिकिड़ी शिकायत आहे कि ज़ोरदार ताड़ियूं नथियूं वॼनि और इन्हनि ताड़ियुनि में अगरि हिते सिंध जो मशहूरु लाशारी साहब हुजे हा त उहो तव्हांखे छा चए हा कि बेदादगी जे बारे में दिलबर को छा पुछां बेदादगी जे बारे में दिलबर को छा पुछां ऐं कंहिं देर जो सबब मां सितमगर को छा पुछां थियणो सोजो थी वियो मुक़द्दर को छा पुछां थियणो सोजो थी वियो मुक़द्दर को छा पुछां बर्बादी घर जी घर जो जलण मां घर को छा पुछां बर्बादी घर जी घर जो जलण मां घर को छा पुछां कातिल जे हूंदे खून जो मां खंजर को छा पुछां ऐं ईज़ा पंहिंजे जान जो मां नश्तर को छा पुछां ऐं पायल भटीजा जे अहिड़े सुहिणे गीत ते तव्हांजूं ताड़ियूं न वॼियूं इहो मां कंहिंखो पुछां कंहिंखो पुछां कंहिंखो पुछां थैंक यू तव्हां लाशारी साहब खे हिते न घुरायो दुबई जी संगत मां अहिड़ी सुहिणी संगत एतिरी प्यारी संगत अहिड़ी खिलंदड़ संगत असांजा आदरणीय वॾा बि हिते वेठा आहिनि जंहिंजे बारे में असां ज़रूरु तव्हांखे नमन कंदासीं लेकिन को पहिरियों पायल भटीजा जी हिकिड़ो ॿियो कलाम तव्हांजे साम्हूं अचो त तव्हांखे सिंध में वठी हलां अॼु चेटीचंड जो मौक़ो आहे ऐं सिंध जूं ॻाल्हियूं आहिनि त तव्हांखे ख़बर आहे सिंध में घड़ो थींदो हो हाणे त न ॾिसंदा आहियूं त अचो त थोरो सिंध में वञूं पंहिंजे पास्ट में ऐं थोरो विजुलाइज़ कयूं त मास्टर चंद्र जो कलाम वाह वाहड़े घड़ा वॼ वॼड़े घड़ा वाह वाहड़े घड़ा वॼ वॼड़े घड़ा वॼ वॼड़े घड़ा वाह वाहड़े घड़ा घड़ा उगायल मिटीअ जा ठाहियल सुर था वॼनि तो मिसारा घड़ा उगायल मिटीअ जा ठाहियल सुर था वॼनि तो मिसारा तोखे वॼाइनि प्यार सां ॻाइनि आशिक में बनियारा साण करे यकतारा साण करे यकतारा वाहड़े घड़ा तुंहिंजा भाग भलारा ओ वाहड़े घड़ा तुंहिंजा भाग भलारा वाह वाहड़े घड़ा वॼ वॼड़े घड़ा वॼ वॼड़े घड़ा वाह वाहड़े घड़ा घड़ा उगायल मिटीअ जा ठाहियल सुर था वॼनि तो मिसारा घड़ा उगायल मिटीअ जा ठाहियल सुर था वॼनि तो मिसारा तोखे वॼाइनि प्यार सां ॻाइनि आशिक में बनियारा साण करे यकतारा साण करे यकतारा वाहड़े घड़ा तुंहिंजा भाग भलारा ओ वाहड़े घड़ा तुंहिंजा भाग भलारा
क्या बात है भाई, तव्हांजी ताड़ियुनि जी आवाज़। सीनू ठाए तोखे सिर थे विहारिन के चंदिर तोखे चेलित जाड़िन। अॻे ज़माने में जॾहिं घड़ा हूंदा हुआ तॾहिं सुहिणियूं मटके सां पाणी भरण वेंदियूं हुयूं त अॻियां ॾिठो हूंदो इहे नज़ारो। सीनू ठाए तोखे सिर थे विहारिन के चंदिर तोखे चेलित जाड़िन के चंदिर तोखे चेलित जाड़िन। बाहवराए भाक्यूं पाइन बाहवराए भाक्यूं पाइन तोखे चाहिन सब दिलवारा तोखे चाहिन सब दिलवारा। वाहड़े घड़ा तुंहिंजा भाग भलारा ओ वाहड़े घड़ा तुंहिंजा भाग भलारा। वाहड़े घड़ा वज वजड़े घड़ा वज वजड़े घड़ा वाहड़े घड़ा। घड़ा उठायल मिटीअ जा ठाहियल सुरत वजन तो मिसारा। घड़ा उठायल मिटीअ जा ठाहियल सुरत वजन तो मिसारा। तोखे वञाइन प्यार सां ॻाइन आशिक हुए बनियारा। साण करे यकतारा साण करे यकतारा। वाहड़े घड़ा तुंहिंजा भाग भलारा ओ वाहड़े घड़ा तुंहिंजा भाग भलारा ओ वाहड़े घड़ा तुंहिंजा भाग भलारा ओ वाहड़े घड़ा तुंहिंजा भाग क्या? भलारा। क्या बात, वाह वाह।